इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, मूं नाचीज़ खां अॻु में अवांजे आॾो असांजे जमात जे मुअज़्ज़िज़ बुज़ुर्गनि ऐं ॿियनि दोस्तनि अॼोके मौक़े जे मुनासिबत सां तव्हांजे आॾो पंहिंजे ख़्यालात जो इज़हार फरमायो आहे। बिना खुशामद जे मां अर्ज़ कंदुसि त आउं जेकॾहिं अव्हांजे आॾो अॼोके ॾिहाड़े जे मुनासिबत सां कुझु अर्ज़ कयां त कुझु न कुझु मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ त करे सघंदुसि, पर मूंखे पाण लुत्फ़ पे आयो जॾहिं ॿियनि जे ज़ुबान खां मूं पंहिंजे रूहानी रहबर ऐं रूहानी पेशवा जी तारीफ़ पे ॿुधी। खुश तरह बाशद के सिर्रे दिलबरां गुफ्त आयद दर हदीसे दीगरा। फारसी वारे शायर चयो आहे त तूं पंहिंजे दिलबर जी पाण तारीफ़ करी, उन खां भलो ईअं आहे त तूं चुप करे ॿुध ऐं ॿिया तोखे ॿुधाइनि, वधीक उन में लज़त ईंदी आहे। हिन महल ताईं आला हज़रत क़िबला पीर साईं सरदार दामत बरकातुहुमुल आलिया जे बारे में असांजे जमात जे मुअज़्ज़िज़नि ऐं ॿियनि दोस्तनि जो कुझु ॿुधायो पे, उन जे ॿुधण सां तमामु घणी ख़ुशी पे थी। इंतज़ामिया वारनि चाहियो पे त देर थी वई आहे ऐं मुफ़्तीअ खे जल्दी आणायूं, पर मुंहिंजे दिल जी ख़्वाहिश इहा हुई त ही भली प्रोग्राम तवील थिए हा, दोस्त ॿुधाइनि हा त आउं ख़ुशि थींदो रहां। बहरहाल जेकॾहिं दोस्तनि जो इहो फ़ैसिलो हो त मूंखे अखियुनि ते आहे। ॿी ॻाल्हि मां अर्ज़ कयां, पंहिंजे मौज़ू शुरू करण खां अॻु में त तव्हां इंतज़ामिया वारनि बार बार पे चयो त असां फलाणे जा शुक्रगुज़ार आहियूं, थोरो आहे, एहसान आहे, टाइम ॾिनई। न, इहो अव्हां जो थोरो आहे, मुंहिंजो न, जो तव्हां मूंखे हिन बाबरकत प्रोग्राम में शमूलियत जी दावत ॾिनी आहे। ऐं मूं जेकॾहिं शिरकत कई आहे त इहो तव्हां ते थोरो कोन कयो आहे, बल्कि जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो फर्ज़ हो, उन फर्ज़ मां कुझु हिसो मां अदा करण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। छाजे लाइ त हर जमात जो को लीडर हुजे, को मुजाहिद फर्द हुजे, आलिम हुजे, मुफ्ती हुजे, कारी हुजे, नमाज़ी हुजे या गाज़ी हुजे, उन जे मथां जेकॾहिं हज़रत आला हज़रत पीर साईं बादशाह जन जी शफ़क़त जो हथ न हुजे त हू कुझु बि न आहे। असीं जेकॾहिं नाचीज़ कुझु आहियूं त उहो असांजो कमाल कोन्हे, उहो बल्कि असांजे मुर्शिद करीम जो कमाल आहे। उन्हनि जी निगाहे करम आहे, उन्हनि जी शफ़क़त आहे, उन्हनि जूं दुआऊं आहिनि, उन्हनि जी असांजे मथां ख़ुसूसी महिरबानी आहे, जंहिंजे लाइक़ असीं ऐं तव्हीं इन ॻाल्हि जा थिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला
जल जलालू अमन वालू इन साए खे असांजे मथां ता देर क़ाइम फरमाए। दोस्तो, अवां जी ख़िदमत में मूं क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो मां तव्हांखे ॿुधाए उन खां बाद ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाईंदो, तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। क़ुरान करीम जी मूं जेका आयत सगोरी तिलावत कई आहे उन जा लफ़्ज़ ही आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, व इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा। मानो जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जूं नेमतूं ॻणींदव त उन नेमतुनि खे ॻणे कोन सघंदव। अवां हर तरह सां गौर फिक्र कयो त ख़ुदा ताला जल जलालू अमन वालू तव्हां असांखे छा न ॾिनो आहे। वॾे खां वॾो करम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो असांजे मथां इहो आहे, जेको सभ खां अव्वल इहो करम आहे अल्लाह ताला असां तव्हांखे अशरफुल मखलूक इंसान करे पैदा फरमायो। मलाइक गुनाह न कंदा आहिनि, कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, धोखेबाज़ी कोन कंदा आहिनि, उन बुख हुनखे कान लॻंदी आहे, बीमारी हुननि जे वेझो कान ईंदी आहे। जीअं अल्लाह ताला पैदा फरमाया आहिनि उहे मासूम आहिनि, हर दुख खां हर परेशानी खां आज़ाद आहिनि। उन जे मुक़ाबले में इंसान ॼमे थो, सूर सही वॾो थिए थो, गुनाह करे थो, बीमार थिए थो, जवानी खां फिरी पोड़ो थिए थो, तकलीफ़ूं बर्दाश्त करे आख़िर हिन दुनिया मां मरी वञे थो। मगर इन जे बावजूद क़ुरान ऐं हदीस असांखे इहो ॿुधायो आहे त अल्लाह ताला जी मखलूक मलाइक बि आहिनि, हूरूं बि आहिनि, जिन्न बि आहिनि, जानवर पखी परिंदा बि आहिनि, इंसान बि आहे। पर ख़ुदा ताला जे तमाम मखलूक में जेकॾहिं का इज़त वारी शइ आहे त इंसान ज़ात आहे। यानी मखलूक जे हैसियत सां तव्हां असांजे मथां अल्लाह ताला जो इहो करम आहे जो ख़ुदा ताला तव्हां असांखे मलाइकनि वारी मखलूक खां बि वधीक इज़त वारी मखलूक बनायो आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, वलक़द करमना बनी आदम, असां इंसान ज़ात खे तमाम वॾी इज़त ॾिनी आहे। असांखे जेको इस्लाम सबक़ ॾिनो आहे, क़ुरान ऐं हदीस ऐं तारीख़ जे रोशनी में असांखे जेको मालूम थियो आहे उहो इहो आहे त अल्लाह ताला तमाम मखलूक अव्वल पैदा कई। जिन्स जे लिहाज़ सां मलाइक हिकिड़ी जिन्स आहे, जिन्न ॿी जिन्स आहिनि, पखी ॿिया ॿी जिन्स आहे, चौपाया जानवर ॿी जिन्स आहे। अला हाज़ल क़ियास 14,000 अल्लाह जे मखलूक जा क़िस्म आहिनि। अल्लाह ताला उहे 14,000 अव्वल पैदा फरमाया। इंसान खे ख़ुदा ताला सभिनि खां बाद में पैदा फरमायो। ताक़त जे लिहाज़ सां, असमत जे लिहाज़ सां, अकुलमंदी जे लिहाज़ सां, ख़ूबसूरती जे लिहाज़ सां अवां मखलूक जे जुदा जुदा अक़सामनि फर्दनि ते गौर कयो। अल्लाह ताला हर हिक में निराली शइ, निराली खूबी रखी आहे। पर ख़ुदा ताला मलाइकनि खां वठी करे कंहिं माकोड़ी ताईं, जिन्नात खां वठी करे कंहिं हिकिड़े ज़र्रे ताईं जेतिरी बि मखलूक पैदा फरमाई, अल्लाह ताला कुन जे अमर सां पैदा फरमाईंदो हुयो। इज़ा अराद शयअन अन यकूल लहू कुन फयकून। कंहिं बि कम करण जो अल्लाह ताला इरादो कंदो आहे, रुगो फरमाईंदो आहे थी पओ, उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। अल्लाह ताला पैदा कंदो हुयो, हर शइ थींदी वई। 14,000 मखलूक जा क़िस्म ख़ुदा पैदा फरमाया, पर ख़ुदा ख़ामोश हो। पर जॾहिं हज़रत इंसान खे अल्लाह ताला पैदा फरमायो तो क़ुरान शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो, फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिकीन। मां रब तबारक व तआला बरकत वारो रब आहियां जो सुहिणो इंसान मूं पैदा फरमायो आहे। अवां इन मां अंदाज़ो करे सघो था त हज़रत इंसान खे ख़ुदा केतिरो शरफ़ ऐं इज़त फरमाई आहे। मलाइकनि जे हूंदे, ताक़त वारी जिन्स जे हूंदे, अल्लाह ताला इंसान खे मुंतखब करे फरमायो, इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा।
मुझो इरादो आहे रब थो चए त मां इंसान खे पंहिंजो ख़लीफ़ो ज़मीन ते नाइब बनाया। ख़लीफ़ो जी माना हूंदी आहे नाइब। जेके हुकुम साईं खे करणा हुजनि उहे पाण न करे तो हुनजे पारां हुनजो ख़लीफ़ो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख़िलाफ़त जो ताज हज़रत इंसान खे ॾिनो। अवां इन मां अंदाज़ो करे सघो था त अल्लाह ताला जो तव्हां जे मथां, असांजे मथां, सभिनी इंसान ज़ात जे मथां केॾो वॾो करम आहे जो ख़ुदा ताला जल जलालु मन वालू मां अर्ज़ कयो त पहिरीं पहिरीं नेमत पाण जे मथां इहा कई जो तव्हां असांखे अल्लाह ताला इंसान बनायो। इंसान छा जो नालो आहे? ॿ हथ, ॿ पेर, ॿ अखियूं, ज़बान सां ॻाल्हाए, खाए पीए, इहो न। इंसान में के गुण हुजनि, इंसान जे अंदर के खूबियूं आहिनि। इंसानियत छा आहे? इंसान इहो उन्स मां वरितल आहे। उन्स, इन जो मादो, इन जो इश्तिकाक उन्स आहे। उन्स मां इंसान ठहियो आहे। उन्स चइबो आहे विरूह खे, राहत खे, मज़े खे, मोहब्बत खे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जंहिं इंसान में मोहब्बत उन्स रखियो आहे, जेकॾहिं कंहिंजे महफ़िल में वेहे अॻियनि खे लुत्फ़ अचे, जेकॾहिं महफ़िल मां ग़ाइब थिए माण्हू हुनखे तलाश कंदा वतनि, कंहिं वटि कंहिं कम लाइ हली वञे माण्हू हुन जे लाइ अखियूं विछाइनि, हुनखे ॾिसनि, इज़त ऐं इहतराम जे निगाह सां ॾिसनि। इंसान त इन जो नालो आहे। पर मुंहिंजा अदा नाराज़ न थियो जेकॾहिं कंहिं इंसान खे ॾिसण सां नफ़रत पैदा थिए, कंहिंजे ॾिसण सां चइजे ख़ुदा करे टरी वञे, महफ़िल में वेही ॻाल्हाए माण्हू चवनि ख़ुदा करे ज़बान बंदि रखे, आज़ार पाड़े ओड़े जे लाइ हुजे, ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ाए, हुन मां हर शइ बेज़ार हुजे, आउं उनखे इंसान मञण जे लाइ तयारु कोन आहियां। आउं त छा पर अल्लाह जो क़ुर बि फरमाईंदो आहे, उलाइक कल अनआम बल हुम अदल्लो, इहे इंसान न आहिनि, इहे त जानवरनि खां बि बदतर आहिनि। तव्हां असांखे ख़बर आहे त अॻे पंहिंजा वॾा चवंदा हुआ, जंग मां ईंदा हुआ, अकेला ईंदा हुआ, ख़ुदा करे को इंसान मोह पवे, बगड़ खाई वेंदो, चितो कुतो पटे वेंदो, नांग बला हूंदी, अकेलो आहियां, जानवर जो भउ थींदो हो। जंग मां ईंदे ईंदे इंसान जी तलाश कंदो हो। पर अॼु उहो दौर रहियो आहे जो माण्हू चवे थो ख़ुदा करे भोलो बांदर मोह पए, माण्हू मोह न पवे। कपड़ा बि लाहे वेंदो, घड़ी बि लाहे वेंदो, जेके जेब में पैसा हूंदा उहे फुरे वेंदो। इहा इंसानियत न आहे। इंसान इन जो नालो न आहे। इंसानियत इन जो नालो आहे जंहिं मां उन्स अचे, जंहिं मां रूह हासिल थिए, जंहिं मां मज़ो मोहब्बत पैदा थिए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला तव्हां असांखे इंसान त बनायो आहे, पर अचो त पाण अॼु हिन बाबरकत महफ़िल में गॾिजी दुआ बि कयूं, अहद बि कयूं त ख़ुदा ताला तव्हां असांखे हक़ीक़ी इंसान बनाए। मां अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला जूं तमामु नेमतूं वॾियूं, पहिरीं नेमत ख़ुदा इहा कई जो पाण खे इंसान बनाई। उन खां बाद में इंसान त सभु आहिनि। अवां मज़हब जे लिहाज़ सां ॾिसो त कई दुनिया में मज़ाहिब आहिनि, फ़िरक़नि जे लिहाज़ सां ॾिसो कई फ़िरक़ा आहिनि, नज़रियनि जे हिसाब सां ॾिसो केतिरा नज़रिया दुनिया में आहिनि। अल्लाह ताला जो क़ुरान इरशाद फरमाईंदो आहे, इन्ही प्लेटफॉर्म ते अल्लाह ताला जो कलाम पाक असांजी रहनुमाई फरमाए थो, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरहून, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरहून। हर टोलो, हर मज़हब, हर फ़िरक़ो, हर नज़रिए वारो माण्हू पंहिंजी पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहे त मां हक़ ते आहियां। अवां कंहिंखां बि पुछो, उहो चवंदो मां हक़ ते आहियां। को बि माण्हू पंहिंजे पाण खे ना हक़ ते चवण लाइ तयारु कोन्हे। अल्लाह जे कलाम पाक जो फरमान आहे, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरहून, जेको जंहिं तरीक़े ते आहे उहो ख़ुशि आहे त मां सचो आहियां। पर मुंहिंजा अदा, जेकॾहिं तव्हां असां गौर कयूं त सभिनी मज़हबनि में जेकॾहिं को सचो दुनिया जे तख़्ते ते मज़हब आहे त उहो दीन इस्लाम आहे। जंहिंजे मञण वारे खे मुस्लमान चइबो आहे,
अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू कुरान पाक जे अंदर इरशाद फरमायो आ, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मां अल्लाह ताला तव्हां जे मथां नेमत तमाम कई, अवां जे लाइ जेकॾहिं को मज़हब पसंद करे मां तव्हां ते राज़ी थियो आहियां त उहो तव्हां जे लाइ दीन इस्लाम आहे। इस्लाम छाजो नालो आहे? इस्लाम अमन जो नालो आहे, इस्लाम अखलाक जो नालो आहे, इस्लाम हिकिड़ो किरदार आहे, इस्लाम जा हिकिड़ा उसूल आहिनि। इस्लाम जे रुकननि मंझां हिकिड़ो रुकन इहो बि आहे त मुस्लमान सां मिलंदो आहे त चवंदो आहे अस्सलामु अलैकुम। अवां ॾिठो जेतिरा बि असांजा दोस्त आया पंहिंजे खिताब खे शुरू करण खां अॻु में सभिनी खे अस्सलामु अलैकुम चयूं, पर असांजे अक़लियत जे डॉक्टर साहब भागचंद साहब बि जॾहिं तकीर शुरू कई, हालांकि हू मुस्लिम नाहे, नान मुस्लिम आहे, हू पंहिंजे हिंदू अक़लियती मज़हब सां ताल्लुक़ रखे थो, पर अवां जे मेजॉरिटी जे आॾो आयो तव्हांखे चई अस्सलामु अलैकुम। अवां कॾहिं इन ते गौर कयो आहे त अस्सलामु अलैकुम जी माना छा आहे? अस्सलाम सलामती मां वरतल आहे। जेकॾहिं को तव्हांखे चवे अस्सलामु अलैकुम, इस्लाम असांखे इहो थो सम्झाए, अल्लाह जे हबीब जो इहो पैगाम आहे त अस्सलामु अलैकुम चवण वारो गोया हिन लफ़्ज़नि में उनखे चवे थो त तुंहिंजी जान मुंहिंजे आॾो सलामत आहे, तुंहिंजी इज़त मूं वटि सलामत आहे, तुंहिंजो माल मूं वटि सलामत आहे, तुंहिंजो आबरू मूं वटि सलामत आहे, तुंहिंजी का बि शइ मुंहिंजे लाइ हराम आहे, हर शइ तुंहिंजी जे लाइ आउं गारंटी थो ॾियां त तूं मूं वटि सलामती सां आहे, ऐं तुंहिंजो दुश्मन आहियां, तूं मुंहिंजो जिगर जानी आहीं। अस्सलामु अलैकुम कंहिंजी जेब कटे छॾिजे, अस्सलामु अलैकुम मां फ़ाइदो त कोन पियो, छो त असल अस्सलामु अलैकुम जो रूह कहिड़ो आहे? अवां अंदाज़ो कयो त इस्लाम ऐं सलामती सिर्फ़ आहे त मज़हब में आहे। मुंहिंजा दोस्तो इंग्लिश में बि चवंदा आहिनि न, गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड नून, माना बाबा सुबह जो सलाम, मंझंदि जो भली मथे में ज़ोर हुजई, भला मंझंदि जो तो ते सलाम त भला भली सिज लथे खां पोइ भली सूरन में हुजे, रात जो तुंहिंजे मथां सलामती आहे, माना पोइ आधी रात खां पोइ भली पेट में मरोड़ो हुजई, पर न, इस्लाम जो हिकिड़ो आलमगीर सलाम जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। अस्सलामु अलैकुम जो मतिलबु आहे तूं हमेशा हमेशा मूं वटि सलामत आहे। दोस्तो अज़ीज़ो, मां चवंदुसि त ख़ुदा ताला जी तव्हां असांजे मथां जेकॾहिं का ॿी वॾे खां वॾी नेमत इंसानियत खां बाद में आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे दीन हक़ इस्लाम नसीब फरमायो आहे, त भई चओ अल्हम्दुलिल्लाह। पर मां अर्ज़ कंदुसि त इस्लाम खां बाद में मुस्लमाननि में बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हू आहिनि जन जा मुख़्तलिफ़ रूहानी पेशवा आहिनि। मां अॻे दफ़े बंगले शरीफ़ ते जेको फ़क़ीरनि प्रोग्राम रखियो हो दोस्तनि नौजवाननि, उन में बि इहो नक़ल तव्हांखे ॿुधायो, वरी बि तव्हांखे ॿुधायां। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह लुकमान शहर में पंहिंजे मुरीदनि जी दावत ते आया, उन दावत वारी जाइ ते पाण पंहिंजे फ़क़ीरनि सां वेठा हा, इत्तफ़ाक़ सां बरोच हा, ग़ालिबन मरी बरोच हा, उन्हनि जो क़ौमी सरदार उन सां गॾु हुजे जंहिंखे चांदीअ जी टोपी पियल हुजे, उन ज़माने में माण्हू पाईंदा हुआ, चांदीअ जा हुनखे कमर पट्टा तलवार जा, चांदीअ जे मुठे सां तलवार, हुनजो घोड़ो उनखे चांदीअ जा संज, ॿियो हुनजे पोयां लश्कर राज, उहे उतां रस्ते सां अची लंघिया। पीर साईं जन जी मंज़िल ॾे ॾिसी माण्हुनि खां पुछो इहो केरु आहे, गॾु थियो आहे जो हेतिरी ख़ल्क आई आहे? चयो त ही पाड़े जो पीर आहे जंहिंजो नालो आहे सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह। उन चयो त यार असांजो नालो ॿुधो आहे, हलो त हुन जी ज़ियारत कयो। और क़ौमी सरदार बरोचन जो उन पंहिंजे लाओ लश्कर सां अची पीर साईं वटि वेठा। जीअं तव्हांखे असांजे दोस्तनि ॿुधायो न त
ख़ासि करे असांजे जोशीले मुक़र्रर अनवर मामू साहब त जेको माण्हू हिकिड़ो दफ़ो पीर साईं बाथिया जन जे सोहबत में या कचहरी में वेही उथंदो आहे त चवंदो आहे त अफ़सोस मूं पंहिंजी ॿी ज़िंदगीअ लाइ छो ख़राब कई, हेतिरा ॾहाड़ा छो परे रहियुसि। अहिड़ो अख़लाक खां मुतासिर थी वेंदो आहे जो हू पंहिंजे बक़ाया गुज़िरियल ज़िंदगी ते अफ़सोस कंदो आहे त मां छो परे रहियो आहियां। सो मुंहिंजा अदा इहो अख़लाक आला हज़रत पीर साईं सरदार खे वरसे खां मिलियो आहे। अल वल्दो सिर्रुन अबीहे, हलाली पुट जो इहो ई कमु हूंदो आहे त हू पंहिंजे वालिद जे ऐं पंहिंजे ख़ानदान जे नक्शे क़दम ते हलंदो ईंदो आहे। इहो हिन मौजूदा पीर साईं सरदार में जेकॾहिं अख़लाक ऐं वसीउ ज़रफ़ी आहे, इहा संदन ख़ानदानी वसीउ ज़रफ़ी आहे जेका ईअं खणी सम्झो त रसूलुल्लाह खां वठी करे पुश्त ब पुश्त ख़ानदान में हले थी। दुआ कयो क़यामत ताईं हलंदी रहंदी। अर्ज़ पे कयूं हो क़ौमी सरदार जॾहिं पीर साईं रोज़ेदड़ी रहमतुल्लाह अलैह जे कचहरी में वेठो तमामु घणो मुतासिर थियो, पाण हुनखे ॾाढो प्यार ॾिनऊं, शफ़क़त सां पेश आया। ईअं बि कोन पुछऊं त बाबा तूं मुरीद कंहिंजो आहे, न, माफ़ कजो, नाराज़ न थिजो, असांजो माण्हुनि सां वास्तो आहे, तजुर्बो आहे। अॼुकल्ह जा बरसाती ॾेडर जीअं न बरसात में पैदा थी पवंदा आहिनि, मींहुं वसे पोइ नंढड़ा नंढड़ा ॾेडर, बसि पोइ सॼो मुल्क ॾेडरनि सां भरिजी वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अहिड़े टाइप जा अॼुकल्ह रूहानी पेशवा सॾाइण वारा माण्हुनि खे ज़ोरी मजबूर पिया कनि, बाबा हलो असांजे पीर जो हली मुरीद थियो। जेकॾहिं को मुरीद आहे बि कंहिं ॿिए पीर जो त उनखे इहो चवण बि बिदअत आहे, गुनाह हुआ त तूं हली असांजे पीर जो मुरीद थी। पहिरीं त हुन खां पुछिजे बाबा को पीर घुर अथी या न, जे चवे आहे त हुन सां ॻाल्हि ई न करणी आहे। पर हू अॻे ई पराए निकाह में वरी निकाह मथां ॿियो निकाह। हज़रत पीर साईं रोज़ेदड़ी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह में हिकिड़ो ख़लीफ़ो हिकिड़े माण्हू नोईअ खे ज़ोरी वठी आयो, मुरीद थी, हो पियो छिकाए, हो पियो छिके सनक ते। ख़ैर बहरहाल हू लॼऊं कुॼऊं वीचारो आयो, ॿी जमात सां नोइन सां ज़िक्र हुनखे बि मिलियो। पाण खिली फरमायो फ़क़ीर ख़लीफ़ा, चइजी क़िबला, चए त वीचारो पोइते पियो छिकाए, तो हुनखे ज़ोरी मुरीद कयो आहे, चइसि मिड़ई तरीक़े में दाख़िल थिए। पाण फरमायो त इहो ईअं सम्झ त बिना वण जे घोड़ीअ खे घोड़ो ॾेई छॾियो थी पई। ही सम्झाणी आहे। माण्हू अॼुकल्ह चवनि था हलो असांजे पीर ॾे। अल्हम्दुलिल्लाह असांजे जमात कंहिंखे बि ईअं कोन चयो आहे त तव्हां हरूभरू असांजे पीर जा मुरीद थियो, न को पीर साईं जन ईअं फरमाइनि था त मुंहिंजा तव्हीं मुरीद थियो। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं बि माण्हूअ हिकिड़ो दफ़ो पीर साईं जे रूबरू अची मुलाक़ात कई हूंदी, सोबत में रहियो हूंदो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुनजे दिलि जे अंदरि मुहबत जो दरिया मौज खाईंदो आहे ऐं फ़क़ीरनि खे, ख़लीफ़नि खे, जमात खे मिनथू कंदो आहे त बाबा असांखे पीर साईं खां ज़िक्र वठी ॾियो। पीर साईं बादशाह जो ज़िक्र ख़लीफ़ा बि तकड़ कोन कंदा त हल त हाणे तोखे वठी ॾियो बाबा, तरस बादशाह जी मर्ज़ी आहे, कोई ईद जो पैगाम थींदो या को दावत जो मौक़ो थींदो, पीर साईं जन जी मर्ज़ी हूंदी त मुरीद थींदे न त ख़ैर आहे। हिते ईअं कोन्हे को जेको आयो सो गाह जी भरी ॿधियूं हलियो वञ। पीर साईं जन हुन बरोचन जे सरदार खां ईअं बि कोन पुछियो त तूं कंहिंजो मुरीद आहे, बसि आयो अख़लाक सां वेठा, ॻाल्हियूं अलाह रसूल जूं थियूं। जंहिंमहिल उथण लॻा तंहिंमहिल उन बरोच चयो, क़ौमी सरदार क़िबला, मां हाणे मोकिलायां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, पोइ मूंखे इजाज़त ॾियो। पाण फरमायो चओ। क़िबला, असां आहियूं दरगाह लवारी शरीफ़ जा मुरीद। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान सुल्तान औलिया नक्शबंदी सिलसिले जो कामिल बुज़ुर्ग हो, सही असां उन जा मुरीद आहियूं। पर असांजे पाड़े में साईं जन जा के मुरीद आहिनि, असांजे पीर साहब खे ॻाल्हाइनि था। इहा तव्हांखे दां था ॾियो, मलफूज़ात पढ़ो। पीर साईं जन जोश में अची विया, हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद जोश में आया। पाण फरमायो त ॿुधो, ख़बरदार, असांजे मुरीदनि खे असांजी इहा नसीहत आहे त जेकॾहिं कंहिं ॿिए पीर जी गिला थो करे, उहो पंहिंजे पीर जी गिला थो करे। छाजे लाइ?
त पीर जेके भी कामिल आहिनि जंहिंखे फैज़ मिले थो उन सभिनि जे फैज़ जो मंबअ मखज़न मरकज़ असली अचण वारी जाइ हिकिड़ी आहे। उहा कहिड़ी आहे? उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जो मदीने पाक रसूलुल्लाह जो रोज़ो हुज़ूर जी ज़ात गिरामी। सभिनी खे फैज़ उतां थो मिले। पंहिंजे पीर जे लाइ सोचे त मुंहिंजे मुर्शिद खे बि उतां फैज़ मिलियो आहे, ॿियनि कामिलनि खे बि उतां थो मिले। जेकॾहिं ॿिए जी गिला थो करे त पंहिंजे पीर जी गिला थो करे। मुंहिंजो उहो मुरीद ई नाहे जेको ॿियनि जी गिला कंदो हूंदो। ख़ुदा जो कसम आहे, मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे जंहिंमहिल पाण इहे रिमारक ॾिनऊं त पंहिंजे असांजे मुरीदनि खे इहो चवणु आहे त ॿिए जी गिला कयव, माना पंहिंजे पीर जी गिला कयव। उन क़ौमी सरदार खे जज़्बो अची वियो, वजद अची वियो, मस्ती अची वई। हुन मस्ती में हुन जी टोपी काॾे हली वई, हुन जूं तलवारूं काॾे हलियूं हुयूं, हुन जा कमरपटा काॾे हलिया विया, अखियुनि मां नार वहनि पिया, लाल अखियूं थी वियूं, जोश जज़्बे में ज़मीन ते लेथड़ण लॻो। काफ़ी देर ताईं लेथड़ी लेथड़ी जंहिंमहिल उथियो तंहिंमहिल अर्ज़ कई कि बिला मूं अहिड़ो पीर किथे कोन ॾिठो आहे, मां तव्हांजो मुरीद थो थियां पियो। इहा पीर सईद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी आला ज़रफ़ी हुई। हुनखे दावत त कान ॾिनऊं त तूं असांजो मुरीद थी, बल्कि पाण हिकिड़ी हक़ीक़त हुन जे आॾो बयानु कयो त असांजी जमात, असांजो नज़रियो तासुब खां ख़ाली आहे, हसद खां ख़ाली आहे, गिला खां ख़ाली आहे, असांजो पाक तरीक़ो आहे। मुंहिंजा दोस्तो, मां तव्हांखे अर्ज़ कयां, 3 नंबर में जेकॾहिं तव्हां असांजे मथां अल्लाह जी महिरबानी आहे त अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांखे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो रहबर मिलियो आहे। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह त तमामु देर सां आया। उन खां बाद उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद सिबगतुल्लाह शाह, उन जो दौर पूरो थियो। उन खां बाद में उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद अली गौहर बादशाह बगुले धणी रहमतुल्लाह अलैह। उन खां बाद में वरी उन्हनि जो फर्ज़ंद हज़रत पीर सईद हिज़्बुल्लाह शाह, पीर सईद तख्त धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे लाड़ जे सफ़र में निकिता, हेॾे वञनि पिया। जंहिंमहिल उन इलाइक़े खिपरे वारे इलाइक़े में उन कंडी जे हेठां आया, रस्ते जे हेठां अची गुज़र फरमायूं। उहा बीठल कंडी जेका सालनि खां बीठी हुई, उहा झुकी ज़मीन ते आई ऐं ज़मीन ते अचण खां बाद हुन जे जिस्म में जेतिरा बि पन हा उहे सभु छणी ज़मीन ते किरी पिया। पाण खिली फरमाइनि था, वालेकुम सलाम। फ़क़ीरनि पुछो, कुर्बान वञा, ही कंहिंखे वालेकुम सलाम चयो? हे वण ज़मीन ते किरी पियो आहे, उनजी काठी काठीअ मां पतो पते मां पन पन किरी पियो आहे, सॼी ठोड़ी गंजी थी ज़मीन ते किरी आहे। ॻाल्हि छा आहे? पाण खिली नो, पाण फरमाइनि राज़ खे तव्हां छॾियो कि बिलाल न ॿुधायो। पाण फरमाइनि था, हिन वटि गिरोड़ी साहबनि जे सलामनि जी अमानत ई सा हिन असांखे अॼु पहुचाई आहे। अंदाज़ो कयो अल्लाह ताला जो तव्हां असांजे मथां करम आहे या न आहे? जो ख़ुदा ताला तव्हां असांखे अहिड़ो कामिल मुर्शिद नसीब फरमायो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थियो, जंहिंजो फैज़ मुंहिंजा अदा पौणा 200 साल गुज़री विया आहिनि, तक़रीबन अञा मथे, पर उन फैज़ में अॼु ताईं बि काई क़िस्म जी का कमी कान्हे। दोस्तो, इन दरगाह जेतिरा इनक़लाब ॾिठा ऐं इन दरगाह खे जेतिरो तरह सियासी तरह लोॾियो वियो ऐं ख़तम करण जी कोशिश कई वई, मां सम्झां थो जेकॾहिं इन जो अशरे अशीर 10 हिसे जी बि 10 पती जेतिरो कंहिं ॿिए जे मथां बार पवे हा, शायदि उन जो नालो निशानी दुनिया तां मिटिजी वञे हा। पर न, जंहिंजे मथो अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे रहमत जो हथ हुजे, जेको ख़ुदा जे हबीब जो सचो जाइ नशीन हुजे, जेको मुहम्मदी तरीक़ो खणी दुनिया में अचे, जेतिरो हुनखे तकलीफ़ ॾिनी वई आहे ओतिरो मथे उभरियो आहे। अवां गौर करे ॾिसंदा त मुंहिंजा दोस्तो, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो ज़मानो फ़क़ीरी जो ज़मानो हो, विलायत जो ज़मानो ज़रूर हो, लेकिन फ़क़ीरी जो दौर हो। लेकिन उन जो सजादा नशीन जे अॼु मौजूद आहे त फ़क़ीरी सां गॾु अल्हम्दुलिल्लाह बादशाही बि करे रहियो आहे। पर अकेलो पाण बादशाह कोन्हे न, पंहिंजे ग़ुलामनि खे बि बादशाह बनाए छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीर सईद जंहिंजे ताजपोशी जे ॾिहाड़े जे ख़ुशीअ में तव्हां सां गॾु थिया आहियूं। असांजा उस्ताद मरहूम मोहम्मद सालिह सईद रहमतुल्लाह अलैह
अल्लाह ताला जूं करोड़ियों रहमतूं उन बुज़ुर्ग जे मथां हुजनि जेको पीर सई सूर्य बादशाह जो ख़ासि मोतमद अलैह करीब रहण वारो जमात जा पुराणा फ़क़ीर उन दरवेश खां वाक़िफ़ आहिनि। उन जे किरदार खां उहे फरमाईंदा हा